ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। मीरपुर माथेरो में लाल CNG वटि ट्रालर जे टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु नौजवान फौत थी वियो आहे। मीरपुर माथेरो में लाल CNG वटि ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो बाईपास ते लाल CNG वटि कोहीड़े सबबि मोटरसाइकिल सवार मथां ट्रालर चढ़ी वियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार हिकु ॼणो मौक़े ते फौत थी वियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। मोटरसाइकिल सवार मथां ट्रालर चढ़ी वियो, मोटरसाइकिल सवार मौक़े ते फौत थी वियो आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। फौती जी सुञाणप सोभारो वलद वज़ीर लाशारी तौरु थी आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। फौती सोभारो लाशारी ॻोठु इस्लाम लाशारी जो ॿुधायो पियो वञे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त मीरपुर माथेरो में ट्रालर जे टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे।